ॾाढी दिलि थी चए फ्रूट खाइण ते, ॾाढी दिलि थी चए, पर हाणे छा कयां, पैसो बि कोन्हे को, मिड़ई का न का टल त करणी पवंदी। केला भी वठो, नारंगियूं वठो, हलिया बा ॼण माओ खाधी केलो खाधी। नारंगियूं वठो, हलिया बाबा गजरा भी वठो, हलिया मुंहिंजा सोना, हलो आ बाबा, हलो आ ज़ैतून भी वठो, हलिया मुंहिंजा सोना, हलो आ बाबा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अब दे ख़बर केला घणे किलो तो दे? बाबा किलो न ॾींदा, दर्जन ॾींदा मुंहिंजा सोना। दर्जन आहिनि? जी। अच्छा, घणे दर्जन आहिनि? 100 रुपये बाबा। 100 रुपये? कुछ रियायत? रियायत ब्याज त न आहे बाबा, खाइण कार न आहे मुंहिंजा सोना। बाबा पंहिंजा पैसा वठे, मुफ़्त न दे, दर्जन दे, भले हिकिड़ो कटे थी नवो। हलिया मुंहिंजा सोना, हलिया बाबा। नारंगियूं घणे दर्जन आहिनि? ये किलो आहिनि मुंहिंजा सोना, जेका दर्जन न थींदियूं आहिनि। नओं आयो आहियां शहर में। होॾो चए तो दर्जन आहिनि, केला दर्जन आहिनि, त नारंगियूं बि त दर्जन हूंदियूं नी, या ये किलो आहिनि, किलो। ये किलो आहिनि? हा। हे घणे किलो आहिनि? हे 80 रुपयो। खाए छो तो लानती रही, ईअं बाहि छो ॿारे ॾिनी थी? छो भला खाइण जा पैसा आहिनि न, पोइ मूंखे किलो ॾींदे नी, हिकिड़ी कटिजांइ, बाक़ी छा? घणियूं तोरियां हाणे? ॾेढ मूं वटि आहे, 1.5 किलो ॾे। अलाए कर बिना जंग जूं भलायूं छुड़ी आया हो। कटी आहे नारंगी त पंहिंजे बाग़ जी आहे। तो वांगुरु आहे न कटी। ॿियो छा खपई मुंहिंजा सोना? हलो कटी मां हिकिड़ी। हा, ॿियो छा थी? सभु कुझु पियो आहे। ॿियो छा खपे? जल्दी ॿुधाईंदो, टाइम न। हा बाबा, तव्हांखे छा खपे? ॿियो छा थी? ज़ैतून घणे किलो? 50 रुपये बाबा। अरे सेठ मुआई छा थो करें? बाबा पंहिंजो किलो ज़ैतून कढ, पंहिंजो। मूंखे कीअं ख़बर पई अलाए छा खाई हुअईं? किलो ज़ैतून। ज़ैतून बि कचा। हलो दा, ॿियो छा खपई? ॿियो छा थी? ॿियो कुझु अथई न? ॿियो छा थी? ना पी न, घणो कुझु पियो आहे। ॿियो छा खपई? जान छॾाए, ॿिया बि ग्राहक खोड़ बीठा आहिनि। गजरा कीअं थो ॾे? घणियूं खपनि? घणे दर्जन? दर्जन न आहिनि बाबा, ये किलो आहिनि। छो तो किलो इहो चओ। हल मूंखे पैसा ॾे, जान छॾाए। घणा जा पैसा? मूंखे ॾे 450 रुपयो। घर फोन थी अचे, वरी अलाए चओ घर वारीअ फोन कई आहे। हलो वठ। हा, फ्रूट वारे वटि बीठो आहे, चओ केरु आहे? हा, फ्रूट थो वठां, ॻाढ़ियूं गजरा वरितियूं आहिनि, केला वरिता आहिनि, नारंगियूं वरितियूं आहिनि, ऐं उहे ज़ैतून बि वरिता आहिनि। ॿियो? अड़े बीजा पिया आहिनि छा इहे फ्रिज में? अड़े भेण, हल ठीकु आहे, हल वठी थो अचां। वरी ॿुधो, घर वारी थी चई इहे सभु पिया आहिनि फ्रिज में। अंब ॾे, 2 किलो अंब। अरे अंब जी मौसम आहे, अंब न जी? अंब जी मौसम ई न आहे, अंब न आहिनि, वठो। न इहे घर पिया आहिनि, बसि छॾ। मां वरितमि ई न नी, वठां त पोइ हिन में हिकिड़ो कटियां। हा, सही आहे। मूंखे त अलाए सम्झ में तो वारी ॻाल्हि अचे ई नथी। तूं अलाए छा करे हलियो वएं? बाबा हल बाबा, हल असांखे चरियो करे छॾी। अरे हे त मूंखे बेवकूफ़ करे वियो नी, सॼो माल खाई ईअं मुफ़्त में हलियो वियो, सियाणप करे वियो नी। काॾे वियो? ओए तो वञे बीज। मोड़ा वञा, नारंगी बि खाधी, ज़ैतून बि खाधा, ॻाढ़ी गजर बि खाधी। मज़ो अची वियो।